बॉलीवुड अदाकाराउनि में फिटनेस जो रुझान तेज़ थी वियो आहे ऐं अॼुकल्ह केतिरनि ई अदाकाराउनि पाण खे अहिड़ो फिट कयो आहे जो सभु हैरान थी विया आहिनि। अहिड़ियूं 8 अदाकाराऊं आहिनि जिन जी फिटनेस ॿियनि लाइ उत्साहींदड़ समझी वञे थी। अदाकारा सुष्मिता सेन खे गुज़िरियल साल दिलि जो दौरो बि पियो हो, पर ख़ुशकिस्मतीअ सां हू महफ़ूज़ आहे। उन खां पोइ हुन पंहिंजी फिटनेस ते ध्यानु ॾिनो। संदसि कार्डियोलॉजिस्ट जो चवणु आहे त सुष्मिता सेन योगा ऐं वर्जिश करण सबबि हार्ट अटैक खां बची वई ऐं संदसि दिलि खे नुक़सान न पहुतो। ताज़ो शादीअ जे बंधन में ॿधंदड़ राकुल प्रीत फिटनेस के पंहिंजी पहिरीं तरजीह रखे थी। पंहिंजी शादीअ जी मसरूफ़ियतुनि में बि अदाकारा वक़्तु कढी जिम वेंदी हुई। अदाकारा सिमंथा रित प्रभु मुनज़िम ज़िंदगी गुज़ारे थी। हू कार्डियो वर्जिश करण खां वेंदे जिम ताईं मुख़्तलिफ़ वर्जिशूं करे पाण खे फिट रखंदी आहे। आलिया भट्ट धीउ जी पैदाइश खां पोइ जिम जो रुख़ करे चुकी आहे। इन खां अॻु बि संदसि फिटनेस ते माण्हू हैरान हुआ ऐं हाणे बि खेसि ॾिसी यकीन नाहिनि करे सघंदा त हूअ माउ बणिजी चुकी आहे। मंदिरा बेदी बि फिटनेस खे पहिरीं तरजीह समझे थी, जंहिंजो अंदाज़ो संदसि इंस्टाग्राम अकाउंट मां थिए थो, जिते हू पंहिंजी योगा ऐं जिम में वर्जिश जूं तस्वीरूं ऐं वीडियोस पोस्ट कंदी रहंदी आहे। बॉलीवुड जी सिंधियाणी कियारा आडवाणी जिस्मानी फिटनेस सां गॾोगॾु ज़हनी सिहत ते बि ख़ासि ध्यानु ॾींदी आहे। संदसि चवणु आहे त असांखे ज़हनी ऐं जिस्मानी सिहत में तवाज़ुन रखणु घुर्जे। करीना कपूर खान योगा जी शौक़ीन आहे ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी पंहिंजे अकाउंट्स ते शेयर कंदी आहे। इन खां सवाइ मलाइका अरोड़ा जी फिटनेस बि सभिनी ॾिठी हूंदी। हू योगा ऐं पिलाटेस जी शौक़ीन आहे ऐं वॾी उमिरि में बि फिट रहंदी आहे।